ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। मीरपुर माथुलो में तव्हां शेयर कयूं पिया। मीरपुर माथुलो में ज़मीन की मालिकी तां ॿिनि धिरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में मंसूर लुंड ज़ख़्मी थी पियो आहे। मीरपुर माथुलो में तव्हां ख़बर शेयर कयूं पिया नाज़रीन त मीरपुर माथुलो में ज़मीन की मालिकी तां ॿिनि धिरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में मंसूर लुंड ज़ख़्मी थी पियो आहे। खबर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन। मीरपुर माथुलो में ज़मीन की मालिकी तां ॿिनि धिरनि में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में मंसूर लुंड ज़ख़्मी थी पियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे मीरपुर माथुलो में अवाम जो सहारो टीवी जो रिपोर्टर जावेद लाशारी। जावेद, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? माथुलो जो यारो लुंड थाने के हथ में लुंड बिरादरी के ॿिनि धिरनि में ज़मीन की मालिकी सां झेड़ो थी पियो। जंहिं जहिड़े दौरान वॾेरो अब्दुल मजीद लुंड कुआरनि जा जेको वार करे मंज़ूर लुंड के ज़ख़्मी कयो थो। जॾहिं त यारो लुंड थाने ते एंट्री कोन दाख़िल कई वई। एहतियात कंदड़नि जो चवणु हो त अब्दुल मजीद लुंड ॻोठ जो वॾेरो आहे, तंहिं करे उहो असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण की कोशिशि करे रहियो आहे। उन्हनि चयो त वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। जी आज़ाद। जावेद लाशारी तमाम तर तफ़सीलन खां आगाह कयो आहे।